पुडेरोलाल जे रेगुलेटर डहरी मोरी वटां निकिरंदड़ बुफार शाख ते ट्रैक्टर ट्राली माफ़िया बुफार शाख जो नक्शो तब्दील करे छॾियो। पाणी वही अचण खां पोइ शाख खे खंड पवण जा ख़दशा वधी विया। इरीगेशन अमलदार लापता थी विया। पाणी जे वाराबंदी थींदे ई ट्रैक्टर ट्राली माफ़िया समेत ट्रैक्टर ट्रालियुनि समेत बुफार शाख ते पहुची विया आहिनि। शाख मां मिटी कढी मुख़्तलिफ़ ज़मीनदारनि जी ज़मीननि ऐं प्लाटनि जी भराई कई पई वञे, जंहिं करे मुंड खां वठी बोछड़े ताईं बुफार शाख जो नक्शो ई तब्दील थी वियो आहे। हितां जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जो चवणु आहे त बुफार शाख खे घाटी जे बहाने टंडो आदम टंडो अलियार हैदराबाद खां सवन जी तादाद में ट्रैक्टर ट्रालियूं पहुची शाख जो नक्शो तब्दील करे छॾियो आहे, जंहिं करे जीअं ई शाख में पाणी आयो त घारा पवण शुरू थी वेंदा। हितां ते सुॼाण धरीन इरीगेशन खाते जे सूबाई वज़ीर ॾियाम खान शोरो खां मुतालबो कयो आहे त फौरी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुलविस माफ़िया ख़िलाफ़ सख़्त क़दम खयो वञे। अवां बेलदार आहियो, ठीकु आहे। अवां नालो अलावा साहिब बोलदी, पर तूं हाणे जेको आहे हुतां खां हिस्ते आयो ऐं ॿिए पासे वियो कोन आहे। ही ट्रैक्टर पिया हलनि, ट्रैक्टरनि जी तूं निगरानी पियो करी त घणियूं टालियूं पियूं करें, माना तूं गणप जे हिसाब सां कुहाड़ी ते बेलदार जो मतिलबु छा हूंदो आहे? बेलदार जो मतिलबु जी निशानी कुहाड़ी ऐं कोडर हूंदी आहे न, ठीकु आहे। त हाणे तूं सिर्फ़ु टालियूं कढण आयूं, सही ॿुधायो, सची ॿुधायो। ॾिसो हाणे हीअ जेको आहे तव्हां बंजू हिन में विझण में हीअ टालियूं वञनि पियूं, ठीकु आहे। हीअ टालियूं वञनि पियूं, हीअ तव्हां ॾिसो पिया तव्हांजे हूंदे